मीरपुर माथेलो वेझो कोलाची बिरादरी ऐं समेजा बिरादरी विच में रस्ते जे लंघतां झेड़ो थी पियो, जहिड़े दौरान ॿिन्ही धुरनि जा 10 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ॿुधायो पियो वञे त ॻोठ चाकर कोलाची में समेजा ऐं कोलाची बिरादरी जी ॿिनि धुरनि में रस्ते जे लंघतां पैदा थियल तकरार झेड़े जी सूरत अख़्तियार करे वियो, जंहिं जे नतीजे में 10 ॼणा ज़ख़्मी थी पिया, जिन खे सिविल अस्पताल मीरपुर माथेलो मुंतक़िल कयो वियो। ज़ख़्मियुनि में परवेज़ समेजो, मोहम्मद उमर समेजो, गुलण समेजो, मुनीर समेजो, इमरान समेजो, ॿी धुर जा नवाज़ कोलाची, आफ़ताब कोलाची ऐं अहमद अली कोलाची शामिल आहिनि। जहिड़े दौरान ज़ख़्मियुनि खे फौरी तौर ते अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जॾहिं त इमरान समेजो जी हालत गणती जोगी हुजण सबबि खेसि सखर मुंतक़िल कयो वियो आहे। वाक़े बाद इलाइक़े में छिकताण वारी सूरतहाल आहे। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची मामले जी जांच शुरू करे छॾी आहे, जॾहिं त आख़िरी इतलाउनि ताईं वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो आहे। कैमरामैन टीम सां गॾु अशरफ बुखारी, मीरपुर माथेलो।